साईं, हाणे त चाची वारनि खाइण पीअण बि पंहिंजो अलॻि करे छॾियो आहे। ॾींहं ॾींहं वञनि थियूं नफ़रतूं वधंदियूं। इन खां सुठो इहो न आहे त असां हली कंहिं ॿी जॻह ते रहूं। न, असां अहिड़ो को बि क़दम न खणंदासीं जो उन्हनि खां अलॻि थी। चाची वारनि पाण खाइण पीअण बंदि कयो आहे ऐं मूंखे त उन्हनि जी नियतुनि मां लॻे थो त तमामु दिलि घर जे विच मां दीवार बि ॾियारींदा। चाची त अधे हेदर खे सम्झाइण जी पूरी कोशिश थी करे, पर ख़बर न आहे अधे हेदर जी दिलि में अलाए कहिड़ी नफ़रत आहे असांजे लाइ। चरियो आहे सफ़ा ॻाल्हि सम्झ में नथी वियसि। ठोकरूं खाई जॾहिं मुंहुं भर अची किरंदो न, पोइ वञी को सुधरे त अलॻि ॻाल्हि आहे, बाक़ी सुधरण जहिड़ो न आहे। जेके हेदर जा अरकान आहिनि न सुहिणा साईं, त यकीन ॼाण हे पंहिंजे लाइ जेके खॾूं पियो थो खोट न, हिकु न हिकु ॾींहुं उन में वञी ज़रूरु किरंदो। ऐं जॾहिं इहो उन में वञी किरियो न, त इहा ई चाची साॻो जी पोतियूं लाहे पई मुंहिंजे पेरनि ते विझंदी त बा सांवल वारो कर, ओ अबा हीअं कर, ओ अबा हीअं कर। पोइ हिन जो पिटको वरी शुरू थी वेंदो। सांवल यादि ईंदो हिननि खे पोइ जॾहिं हिननि ते ॾुखियो वक़्तु अचे। मां त हर वक़्तु दुआ ई घुरंदी आहियां, भले हू असांखां अलॻि ई आहिनि, पर अलाह पाक हुननि खे वरी बि ख़ुशि रखे। यार दुआऊं उन्हनि खे लॻंदियूं आहिनि जेके माण्हू पाण खे संभालियूं। सौट वते तो नांगनि जे ॿेरनि में हथ विझंदो, सो असांजूं दुआऊं काथों असरु कंदियूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।